बैरके में सियासी समाजी तंज़ीमुनि ने आबादगारनि पारां फुटनि में कटौती ऐं आबादगारनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। सुराब शहर हैदर ख़ान मीर हसन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में साईं GMC चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त फैक्ट्री मालिकनि जी हिकहटी सबबि आबादगारनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। हिकु मण फुटनि ते 5 किलो कटौती कई पई वञे। हुन चयो त कांटनि जी हर साल इंस्पेक्शन कई वेंदी आहे, पर अञा ताईं उन ते बि अमल नाहे कयो वियो। तो जेको असांजूं काटन फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि जी जेकी आहे हिकु त नाजाइज़ कटौती कनि था पिया। ही विट नोट आहे जेको कटौती हिन में थियल आहे, ज़मीनदारनि सां नाजाइज़ी कई वञे थी पई ऐं डीसी साहब खे गुज़ारिश कंदासीं सर ही जेकी कटौती आहे 5 किलो खां वठी करे मण ते 15 किलो मण ते कटौती कई वञे थी पई ऐं उन खां अलावा जेको कांटा लॻल आहिनि फर्शी कांटा उनजी काई इंस्पेक्शन न कई वई आहे। अॻवाननि चयो त हिकु त बरसाति सबबि आबादगारनि खे सख़्तु नुक़सानु थियो आहे, वरी मिल मालिकनि कटौती करे संदन मुआशी क़त्ल-आम कनि पिया। हिकु त उन्हनि खे बारिश उन्हनि जी पुटी खे मुतासिर कयो आहे, उन में कोई ज़मींदारनि जो को कसूर न आहे ऐं हिते अची करे उहा जेके फैक्ट्री मालिकान माफ़िया बणिजी करे उन्हनि ते नाजाइज़ 10 खां 15 किलो कटौती कनि था पिया। असांजो अॼु पहिरीं तहरीक जी शुरूआति थी आहे। इंशाअल्लाह असांजो इहो तहरीक जो सिलसिलो अञा वधंदो। आबादगारनि चुतारिनो त सूमर ताईं संदन मुतालबा पूरा न कया विया त मुख़्तियारकार ॾाहिर की आफ़ीज़ा ॾोह धरणो हंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।